टंडोल हयार में बिजली चोरी में मुलविस हैस्को मुलाजिम एफआई तां गिरफ़्तार किया है। मुबैना बिजली चोरी में मुलविस हेस्को मुलाजिम मज़हर अली सहतो के एफआई गिरफ़्तार कर वरितो। गिरफ़्तार हेस्को मुलाजिम मज़हर अली सहतो मुबैना रिश्वत एवज़ बिजली विकिरो कंदो हुयो। एफआई जो चवणु आहे गिरफ़्तार हेस्को मुलाजिम रिश्वत वारी रक़म पंहिंजी पघार वारे अकाउंट में जमा कराईंदो रहियो। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। टंडोल यार मां बिजली चोरी में मुलविस हेस्को मुलाजिम एफआई हथां गिरफ़्तार थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो खां। जी ग़ुलाम रसूल, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल टंडोल हयार में बिजली चोरी में मुलविस है क़ौमी खज़ाने के नुक़सान पहुंचाने इल्ज़ाम में हैस्को मुलाज़िम एफआई हथां गिरफ़्तार थियो आहे। मुबैना बिजली चोरी में मुलविस हैस्को मुलाज़िम मज़हर अली सहतो के एफआई गिरफ़्तार करे वरितो आहे। हैदराबाद जी एफआई इंस्पेक्टर मोहम्मद बशकीर की अगवानी में कार्रवाई कई वई आहे। एफआई जो चवणु आहे त गिरफ़्तार हैस्को मुलाज़िम मज़हर अली सहतो मुबैना रिश्वत एवज़ चोरी बिजली विकिरो कंदो हो ऐं गिरफ़्तार थियल हैस्को मुलाज़िम रिश्वत वारी रक़म पंहिंजे बैंक अकाउंट में जमा कराईंदो रहियो आहे। एफआई जो वधीक चवणु आहे त मुज़किरा केस में हैस्को जे ॿियनि मुलाज़िमनि जे मुलविस हुजण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि ऐं वधीक जांच जारी आहे। जी।